सलात न को नात खान जो कमा तव्हांखे चवे न को कहीं मौलवी सलात उहो अमला नमाज पढ़ी का खबर नाहे कबूल थे या न थे पर सलात उहा एॾो रब करीम पढ़ंदो आहे तूं बि पढ़ंदे अल्लाह तुंहिंजी कॾहिं बि वापसि कोन सलात मोहब्बत सां पढ़ंदो जंहिं अमल जे करे हीअ प्रोग्राम रखियो आहे ईसा अलैहि सवाब अहिड़ा औलाद जा ॾोहतरा जा पोटरा ये भागन वारनि खे मिलंदा तॾहिं त कंहिं चयो आहे त भले ॼायूं मायरियूं संदियूं सालिहनि मैशर जे मैदान में तनी ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वीचारनि त ओजा ॻाई आहे मां जो शान ॿुधान छिनी छो असांखे अमा छिनी छो करे असांखे अमा मिलूं पेरे पई कंहिंखे हाणे अमा छिनी छो खुदा जी जात जो कसम 47 साल उम्र समझा तो 25 साल खा भी मथे अबो अम्मा जॾहिं असां खां विया हलिया अज भी को चवंदो आदा या शे पढ़ त चवंदो आहियां त बस ओडी महिल जनाज़ो खणूं था पिया फ़कीर माउ पीउ जो क़दुरु कयो कुझु न थई चए थो बुखार थींदो आहे त मां कीअं पघरो गंदिया आखिरी शायर लिखियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के सामू रखी करे उहा शइ न लिखी आहे जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमर गुज़ारे वई त पोइ रब सां जेॾी महिल मुलाक़ात करण में त ग़ैबी आवाज़ ओ मूसा हाणे थोरो ख़्यालु करे अचिजांइ जी मौला मां त ईंदड़ आहियां जी मूसा तूं निकिरंदे पोयां तुंहिंजी अमर चवंदी ओ मुंहिंजा रब मुंहिंजे मूसा जी पारत अथई ऐं माउ पीउ जे वञण खां पोइ दुआ जा दरवाज़ा बंदि अथई कॾहिं बि केर बि हुजे पंहिंजो बच्चो प्यारो अथई माउ पीउ प्यारो कोन अथई
हंद ते पेशाब तू करी अमर पेशाब जे मथा सुमे तोखे सुके पासे दा सुमारे तभी तोखे एहसास कोने इंदई छा किरोड़न जो जगहूं जनी खपाए वठी दिखार मां पी त खबर पोई बुधो आखिरी मुसो दरा तू जमाली बंद थी गया ओ समझ ये से मायना तंग थी गया कंदो के रुतवा में शामिल यमा कंदो के रुतवा में शामिल यमा मिलो तेरे कैखे हाय मावा चिनी छोरो करे वैया जी जले यमा अबे मां जे वञण खां पोइ ही बणा तव्हां छांगियो वापर के मतलब गर्मी थी दूरी तव्हांखे इन जी कमी महसूस थींदी तॾहिं ग़ुलाम नबी महज कुझु हीअं शइ लिखी आहे ओ मर वई असांजो